आज रानीपुर में मोनिका लाड़क सां ज्यादती कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सिविल सोसाइटी जे सर ते एहतजाज कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं गुलाम शबीर जूणेजो जी ही रिपोर्ट। जंहिं त नाज़रीन अवी ॾिसी रहिया आहियो त असीं मौजूदु आहियूं रानीपुर नेशनल प्रेस क्लब अॻियां ऐं सियासी समाजी माण्हुनि पारां जेका पीर ॻोठ में मोनिका सां बेदर्दी सां क़तल वाक़ियो पेश आयो आहे उन हवाले सां खीर बाज़ार खां वठी हिते रैली कढी वई आहे। अचो त हिन हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक इन बाबति छा चवणु आहे। हुकुमराननि खां इहो मुतालबो थियूं कनि त जेकॾहिं तव्हांखे अञा पंहिंजी कुर्सी प्यारी आहे त हिन कुर्सीअ खे बि शर्म थो अचे त तव्हां हुन कुर्सीअ ते साॻियो ई जेको आहे वेठा आहियो मौजूदु आहियो, पर हिकु मासूम न्याणी जे हिन बेरहमाना क़तल जी काई बि तव्हां FIR दाख़िल न कई आहे, काई बि हुनजो नोटिस न वरितो वियो आहे ऐं उन्हनि जा कातिल दरिंदा जेके वहशी आहिनि उहे अञा गिरफ़्तार न कया विया आहिनि। असां उन्हनि जे वारसनि सां उन्हनि जे ॾुख में जी घड़ीअ में सिविल सोसाइटी तरफ़ां साथ उन्हनि सां गॾु आहियूं ऐं हिन प्लेटफॉर्म तां इहा घुरदा कयूं त मोनिका जे क़तल सां इंसाफ़ कयो वञे। आदल शाह में एक मासूम न्याणी मोनिका लाड़े के एक वहशी दरिंदे बेरहमाने अंदाज में क़तल किया है, जैसी असां हिते रानीपुर में सख्त लफ्ज़न में मज़म्मत कंदे या इंतज़ामिया का घुर था कयूं खुदारा जल्द का जल्द उन जा कातिल गिरफ़्तार कराया वञनि। अगर जेकॾहिं न त जिते अॼु सिंध सरापा एहतजाज आहे ही पुरअमन एहतजाज असां अॼु प्रेस क्लबनि जे आॾो रिकॉर्ड कराए रहिया आहियूं, ईअं न थिए त सुभाणे ही एहतजाज रोडनि और रस्तनि जो इख्तियार कयो। लॼाईंदड़ वाक़िया हाणे इन मां असां मज़म्मत करण लाइ बि असां वटि अहिड़ा के लफ़्ज़ कोन्हनि। उहे रांदीकनि सां खेॾंदड़ हुन न्याणीअ जी उमिरि ऐं उन सां अहिड़ी वहशतगरी करे ऐं उनजो क़तलु कयो वियो आहे। छा उहे ऑफिसर उन्हनि खे पंहिंजूं थियूं न आहिनि? छा उन्हनि खां उहे हिसाब न घुरंदियूं? छा उन्हनि जा चहिरा उन्हनि जे साम्हूं न ईंदा हूंदा जॾहिं हू अहिड़ी मासूम न्याणीअ जी लाश ॾिसंदा हूंदा? छो बि अहिड़े असां वटि त साईं हाणे लफ़्ज़ ई न आहिनि जो असां हुन सां ॻाल्हाए सघूं। असां त सॼी सिंध उन न्याणीअ जी गुनहगार आहे। 4 ॾींहं गुज़रण जे बावजूदि सिंध पुलिस खैरपुर जा कानूनी इदारा उघूर निंड सुतल आहिनि ऐं कातिल अञा ताईं फ़रार आहिनि। ही मासूम न्याणी आहे जंहिंजी उमिरि 7 साल ॿुधाई पई वञे ऐं ही इबरतनाक हिकु वाक़ियो थियो आहे सिंध धरती ते। सिंध जा माण्हू लजदार अदब वारा, पर ही अलाए कहिड़ो ॿिज छटियो पियो वञे जो मासूम न्याणियुनि खे न अट्रैक्टिव न जीन्स पातल न कोई अहिड़ो बॉडी स्प्रे लॻल। मां त हैरान आहियां त इन वहशी दरिंदनि खे आख़िरकार कहिड़ी ॻाल्हि वहशानत करण ते मजबूर थी करे। अट्रैक्टिव त कोन हुई यार, मासूम न्याणी हुई। असां अॼु हिन एहतजाजी रैली में जेका रानीपुर जे सानिया वंदन पारां सिविल सोसाइटी पारां कढी वई आहे, हिन रैली जे प्लेटफॉर्म तां आला इदारनि खां असीं घुर कयूं था त इन्हनि ज़ालिम वहशी दरिंदनि खे फौरी तौर फिलफौर अरेस्ट कयो वञे।